अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुसलमानों, जिन मुशरिकन सा तवा सुलह जा मुआहिदा कया हा उन्हें ता अल्लाह ऐं संदस रसूल हथ खयो, यानी उन्हनि मुशरिकन का बरायत ला तालुकी मुआहिदन ता दस्तबरदारी ऐं बेजारी जो ही आम ऐलान ऐं पैगाम आहे। तंहिं करे मुशरिको 4 महीना जमीन में घुमी फिरी वठो, उन्हें खां पोइ जंग जो ऐलान आहे ऐं चङी तरह समझी छॾियो त बेशक तव्हां अल्लाह के कॾहिं बि आजिज़ न करे सघंदो ऐं यकीनन अल्लाह काफ़िरन के ख्वार करण वारो आहे ऐं अल्लाह ऐं संदस रसूल तरफां वॾे हज यानी हज अकबर यानी ज़ुल हज वारे महीने वारे हज जेॾी माण्हुनि जे अॻियां ही ऐलान थो कजे त बेशक अल्लाह ऐं संदस रसूल मुशरिकन खे अमुन ॾियण खां हथ खणनि था। पोइ जेकॾहिं हाणे बि ए मक्की जा कुरैशो तव्हां तौबा करियो त इहो तव्हां लाइ बहितर आहे, पर जेकॾहिं मुंहुं मोड़ियो त समझी छॾियो त बेशक अवी अल्लाह खे हरगिज़ आजिज़ नथा करे सघो ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कुफ्र कयो आहे उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी खुशखबरी ॾेई छॾ। मगर जिन मुशरिकन सां अवां कौल इकरार या मुआहिदा कया आहिनि ऐं उन्हनि तव्हां सां उन वाइदे में अब कोताही या घटिताई या भॼकड़ी न कई आहे ऐं न अवां जे मुक़ाबले में कंहिं ॿिए जी मदद कई आहे त उन्हनि सां मुक़रर कयल मुद्दत ताईं अहद पूरो करियो। बेशक अल्लाह मुत्तकीन परहेज़गारनि ऐं फर्माबरदारनि सां मोहब्बत करे थो। पोइ जॾहिं हुर्मत वारा 4 महीना गुज़री वञनि त मुशरिकन खे जिते ॾिसो उते क़त्ल करियो ऐं उन्हनि खे पकड़ियो ऐं उन्हनि जो घेरो करियो ऐं सभिनी रस्तनि ते ख़बर रखण लाइ ताड़ में वियो। पोइ जेकॾहिं तौबा कनि ऐं नमाज़ कायम कनि ज़कात अदा कनि त संदन रस्तो न रोकियो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे। ऐं जेकॾहिं मुशरिकन मां को तोखां पनाह घुरे त खेसि पनाह ॾे जीअं हू अल्लाह जो कलाम ॿुधे, पोइ उनखे सलामतीअ वारी जाइ यानी अमान या संदस घर पहुचायो। उहो उन करे जो हू अहिड़ा माण्हू आहिनि जेके इस्लाम यानी अल्लाह जी हक़ीक़ी दीन बाबति न ॼाणंदा आहिनि। अल्लाह ऐं संदस रसूल सां मुशरिकन जो अहद इकरार कीअं थो रही सघे जॾहिं हू खुद उन खे टोड़ींदा रहनि था। अलबत्ता जिन सां मस्जिद हराम वटि तव्हां अहद कयो हो उन्हनि सां अहद निभायो जेसी ताईं उहे तव्हां लाइ पंहिंजे मुआहिदे ते कायम रहनि त तव्हां बि उन्हनि लाइ पंहिंजे मुआहिदे ते कायम रहो। बेशक अल्लाह मुत्तकीन फर्माबरदारनि ऐं परहेज़गारनि सां मोहब्बत करे थो। उन्हनि सां भला मुआहिदो कीअं कायम रखी सघिबो या उहो कीअं मुमकिन आहे जॾहिं संदन उहा हालत आहे तो जेकॾहिं उहे काफ़िर अवां ते गालिब थीन त हू अवां जे हक़ में न मिटी माइटीअ जो ख्याल कंदा ऐं न कंहिं कौल इकरार जो, ऐं हू त अवां खे सिर्फ़ मिठिन ज़बानी ॻाल्हियुनि सां ख़ुशि करे रहिया आहिनि यानी मुनाफ़िकी वारी खुशामद करे रहिया आहिनि ऐं संदन दिलियूं मञण लाइ तयार न आहिनि। उन्हनि मां अक्सर फासिक यानी बेदीन नाफरमान बदकार कूड़ा अहद शकन ऐं बिचापड़ा आहिनि। उहे ई मुशरिक आहिनि जिन अल्लाह जी आयतुनि खे थोड़े मुल्ह ते वठी विकिड़ियो पोइ माण्हुनि खे अल्लाह जी राह खां रोकियो। बेशक जेकी कुझु हू कनि था सो तमामु बुछड़ो आहे। उहे न कंहिं मोमिन बाबति मिटीअ माइटीअ जो लिहाज़ कंदा आहिनि ऐं न कंहिं मुआहिदे या ज़िमे जो ख्याल कंदा आहिनि ऐं उहे ई हद खां लंघंदड़ आहिनि। पोइ जेकॾहिं हाणे बि हू तौबा कनि ऐं नमाज़ कायम कनि ऐं ज़कात अदा कनि त तव्हांजा दीनी भाइर आहिनि ऐं इल्म रखंदड़ माण्हुनि लाइ असां पंहिंजूं आयतूं ऐं हुकुम खोले खोले बयान करियूं था। ऐं जेकॾहिं उहे अहद यानी अंजाम करण खां पोइ पंहिंजा कसम टोड़ीनि ऐं अवां जे दीन ते ताना हणनि या ऐब जोई कनि त अहिड़नि काफ़िरनि जे सरदारनि सां जंग करियो, छाकाणि त उन्हनि जो को अहद न आहे यानी उन्हनि जे कसमनि कौलनि ऐं इकरारनि ऐं अहदनि ते को बि एतबार कोन्हे। तंहिं करे उन्हनि सां विढ़ो त मन हू ज़ुल्म फितने फसाद शरारत ऐं अहद शिकने खां बाज़ अचनि। छा तव्हां अहिड़ी क़ौम सां न विढ़ंदो जिन पंहिंजनि कसमनि खे भञो ऐं पैगंबर खे वतन निकाली लाइ संभरायो ऐं तव्हां जे ख़िलाफ़ पहिरिएं भेरे लड़ाईअ जी शुरूआत बि हुननि कई। छा तव्हां उन्हनि खां डिॼो था? पोइ जेकॾहिं अवी सच्चा मोमिन आहियो त अल्लाह वधीक हक़दार आहे त उन खां डिॼो। तंहिं करे मोमिनो तव्हां खे घुर्जे त उन्हनि सां जंग करियो। अल्लाह उन्हनि खे तव्हां जे हथां ईज़ाउ रसाईंदो, खेनि ख्वार कंदो ऐं अवां खे मथिन सोभ ॾींदो ऐं मोमिननि जी दिलनि खे थधो कंदो, ठारींदो ऐं उन्हनि जे दिलनि जी कावड़
अचवड़ गम ऐं गुस्से खे दूर कंदो। अल्लाह जंहिंखे घुरंदो आहे तंहिंखे पंहिंजी बाज ऐं बख़्शिश सां मोटंदो ऐं अल्लाह सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दानाओ आहे। छा तव्हांजो ख़्याल आहे या तव्हां उहो गुमान कयो आहे त बस ईअं ई तव्हांखे बिना आज़माइण यानी बिना जिहाद जी तकलीफ़ जे छॾे ॾीबो, हालांकि तव्हां मां अल्लाह अञा उन्हनि खे ज़ाहिर ई न कयो या निखेड़ियो आहे जिन अल्लाह जी वाट में जिहाद कयो ऐं जिन अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं मोमिननि खां सवाइ कंहिंखे बि दिली दोस्त ऐं राज़दार न करे वरितो ऐं अमीं जेकी कुझु कंदा आहियो तंहिंखां अल्लाह चङी तरह बाख़बर आहे। इहो मुशरिकनि जो कम न आहे। मुशरिक उन्हीअ जे लाइक़ न आहिनि जो हू अल्लाह जा घर आबाद कनि जॾहिं त हू पंहिंजे पाण ते कुफ्र जी गवाही ॾियनि था। उन्हनि जा सभु अमल चट थी विया ऐं उहे हमेशा दोज़ख में रहण वारा आहिनि। अल्लाह जी मस्जिदनि खे रुगो उहो शख़्स आबाद करे जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञियो ऐं नमाज़ क़ाइम कई ऐं ज़कात अदा कई ऐं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं खां न ॾिनो। पोइ उम्मीद आहे त अहिड़ा ई माण्हू हिदायत यानी सआदत ऐं कामयाबीअ हासिल करण वारनि मां हूंदा। छा तव्हां माण्हुनि हाजिन खे पाणी पियारण ऐं मस्जिदुल हराम जी मजावरी करण खे उन शख़्स जे बराबर कयो आहे जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं ते ईमान आंदो ऐं अल्लाह जी वाट में जिहाद कयो? अल्लाह वटि त उहे ई ॿई बराबर न आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि यानी मुशरिकनि खे हिदायत न कंदो आहे जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई, घर ॿार ऐं वतन छॾियो ऐं अल्लाह जी वाट में पंहिंजे मालनि ऐं पंहिंजे जाननि सां जिहाद कयो। उहे अल्लाह वटि वॾो दर्जो रखनि था ऐं उहे ई मुराद माणण वारा आहिनि। उन्हनि जो रब उन्हनि खे संदन रहमत ऐं आज़िबे ऐं अहिड़नि बाग़नि जी ख़ुशख़बरी ॾिए थो जिन में हुननि लाइ सदाई नेमतूं ई नेमतूं हूंदियूं ऐं हू उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा। बेशक अल्लाह ई आहे जंहिं वटि नेकोकारनि लाइ वॾो अजुर आहे। ए ईमान वारो, पंहिंजे पीअरनि ऐं भाइरनि खे पंहिंजो दोस्त करे न वठो जेकॾहिं उहे कुफ्र खे ईमान खां महबूब या प्यारो सम्झनि ऐं पसंदि कनि। तव्हां मां जेके उन्हनि सां दोस्ती रखंदा पोइ उहे ई ज़ालिम ऐं वॾा नाफरमान आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि माण्हुनि खे चई छॾ त जेकॾहिं तव्हांजा अबा ॾाॾा, तव्हांजा पुट ऐं तव्हांजा भाइर ऐं तव्हांजूं ज़ालूं ऐं तव्हांजा मिट माइट ऐं तव्हांजा उहे माल जिन खे तव्हां कमायो आहे ऐं तव्हांजो उहो वापार या तिजारत जंहिंजी मंदीअ या नुक़सान थियण खां अमीं डिॼो था ऐं घर महल माड़ियूं जिन खे अमीं पसंदि करियो था, उहे तव्हांखे अल्लाह ऐं संदसि रसूल संदसि राह में जिहाद करण खां वधीक प्यारा आहिनि। त एसी ताईं तरसो यानी सब्र ऐं इंतज़ार करियो एसी ताईं अल्लाह पंहिंजो फ़ैसिलो यानी हुकुम यानी अज़ाब मोकिले ऐं अल्लाह फासिक नाफरमान क़ौम खे कॾहिं बि हिदायत नसीब न कंदो आहे। बेशक अल्लाह अव्हां खे घणनि ई हंधनि ते सोभ ॾिनी ऐं हुनैन वारी लड़ाईअ वारे ॾींहुं बि जॾहिं अव्हां खे पंहिंजे घणाईअ ते नाज़ हो पर उहा कसरत ऐं घणाई अव्हां जे कंहिं बि कम न आई। ज़मीन कुशादी हुजण जे बावजूद अव्हां ते तंग थी वई ऐं अवी पुठिरी भॻो। पोइ अल्लाह पंहिंजे रसूल ते ऐं मोमिननि ते पंहिंजी सकीनत नाज़िल कई यानी तसल्ली ऐं सुकून नाज़िल कयो ऐं मदद लाइ अहिड़ा लश्कर लाथाई जिन खे तव्हां नथे ॾिठो ऐं जिन कुफ्र कयो उन्हनि खे अज़ाब ॾिनाई ऐं इहा ई काफ़िरनि जी सज़ा आहे। वरी उन खां पोइ अल्लाह जंहिं खे चाहींदो तंहिं ते पंहिंजी रहमत सां मोटंदो यानी उन जी तौबा क़बूल कंदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं ॾाढो महिरबान आहे। ए ईमान वारो, मुशरिक त नापाक पलीत आहिनि तंहिं करे हिन साल खां पोइ मस्जिदुल हराम जे वेझो न वञनि। जेकॾहिं तव्हांखे सुञाईअ जो डपु आहे त पोइ जेकॾहिं अल्लाह घुरियो त पंहिंजे फज़ल सां अव्हांखे सिघो आसूदो करे बेनियाज़ करे छॾींदो। बेशक अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती दानाओ आहे। ए मुसलमानो, जिन खे किताब ॾिनो वियो आहे इन सां विढ़ंदा रहो जेके न की अल्लाह ते ईमान आणीनि था न की क़यामत जे ॾींहं खे मञनि था ऐं न की अल्लाह ऐं संदसि पैगंबरनि जे हराम कयल शइ खे हराम ॼाणीनि था ऐं न की सचो दीन क़बूल कनि था। उन्हनि सां एसी ताईं विढ़ो जेसी ताईं हू ज़लील ऐं ख्वार या ज़िमे थी इस्लामी हुकूमत जी बलादस्ती क़बूल करे रयत वांगुरु रहनि ऐं पंहिंजे हथनि सां जिज़ियो ॾियनि। ऐं यहूदिन चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे ऐं नसारनि चयो त ईसा अल्लाह जो पुटु आहे। उहे संदन वातुनि जो ॻाल्हियूं आहिनि। अॻियां काफ़िर बि ईअं चवंदा हुआ ऐं ही बि उन्हनि सां रीस या मुशाबत कनि था। अल्लाह जी मार पवेनि उन्हनि ज़ालिमनि ते ही किॾां जो किॾां फिराया ऐं भुलाया पिया वञनि।
इन्हनि अल्लाह के छॾे पंहिंजे आलिमनि ऐं दरवेशनि खे रब करे वरितो आहे ऐं मसीह पुट मरियम खे बि अल्लाह करे वरितो आहे। हालांकि उन्हनि खे सिर्फ़ हिकु अल्लाह जी इबादत करण जो हुकुम मिलियल आहे। उन खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे। हू उन्हनि खां पाक आहे जेके मुशरिक साणस शरीक कंदा आहिनि। इस्लाम जा दुश्मन अल्लाह जे नूर हिदायत जी रोशनी या इस्लाम जे चिराग खे पंहिंजी फूकुनि सां विसाइण घुरंदा आहिनि ऐं अल्लाह पंहिंजे नूर खे मुकम्मल करण तोड़ ताईं रसाइण खां सवाइ न रहंदो। पोइ खणी काफ़िर केतिरो बि अरहा छो न थियनि। अल्लाह त उहो आहे जे पंहिंजे पैगंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां हिन लाइ मोकिलियो त उन्हनि खे सभिनी दीननि ते गालिब करे। पोइ खणी मुशरिकनि खे केतिरो बि नागवार ऐं बुरो छो न लॻे। ए ईमान वारो, बेशक अहले किताब जा अक्सर आलिम ऐं दरवेश माण्हुनि जे माल खे बातिल यानी कूड़नि ऐं ठगीअ जे तरीक़नि सां खाइनि था ऐं अल्लाह जी वाट खां माण्हुनि खे झलींदा ऐं छेड़ींदा रहनि था ऐं जेके माण्हू सोन चांदी गॾु कंदा रहनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। पोइ जॾहिं उहो संदन माल दोज़ख जी बाहि में तपाइबो, पोइ उन तपियल माल यानी सोन ऐं चांदीअ सां संदन पेशानियूं ऐं संदन पासा ऐं संदन पुठियूं ॾंभिबियूं वेंदियूं ऐं चइबनि त ही उहो खज़ानो आहे जेको तव्हां पाण लाइ गॾु कयो हो। पोइ मज़ो चखो उन माल जो जेको तव्हां गॾु कयो हो। बेशक अल्लाह वटि जंहिं ॾींहं खां आसमान ऐं ज़मीन ख़लकिया आहिनि उन ॾींहं खां अल्लाह जी किताब में महीननि जो तादाद 12 आहे। मंझाइन 4 महीना रजब, ज़ुल्क़ात, ज़ुल्हज ऐं मुहर्रम तज़ीम या हुरमत वारा आहिनि। इहो सही दीन आहे। तंहिं करे उन्हनि महीननि में पंहिंजे पाण ते ज़ुल्म न करियो ऐं ए मोमिनो तव्हां सभु गॾिजी मुशरिकनि सां विड़ो जहिड़ीअ तरह हू तव्हां सां सभु गॾिजी विड़नि था ऐं ॼाणे यानी ॿुधी छॾियो त बेशक अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। बेशक नसी हुरमत वारनि महीननि खे हटाइण या अॻिते पोइते करण रुगो कुफ्र में वाधारो करण यानी हिकु काफ़रानी हरकत आहे। जंहिंसां ही काफ़िर गुमराही में मुब्तला कया वञनि था। कंहिं साल हिकु महीने खे हलाल कंदा आहिनि त ॿिए साल उन्हीअ महीने खे हराम कंदा आहिनि। हिन लाइ त अल्लाह जे तज़ीम यानी हुरमत कयल महीननि जो तादाद बि पूरो कनि ऐं अल्लाह जे हराम कयल खे हलाल कनि। उन्हनि लाइ सनन बुछड़ा कम सुहिणा करे ॾेखारिया विया आहिनि ऐं अल्लाह काफ़िरनि जी क़ौम खे कॾहिं बि हिदायत न कंदो आहे। ए ईमान वारो, तव्हां खे छा थियो आहे जो जॾहिं अव्हां खे चयो वेंदो आहे त अल्लाह जी वाट में जिहाद लाइ निकिरो तव्हीं ज़मीन ते बार थी पओ था यानी ज़मीन ते किरी पओ था। छा तव्हां आख़िरत जे मुक़ाबले में दुनिया जी ज़िंदगीअ ते राज़ी आहियो? जेकॾहिं ईअं सम्झो अथव त पोइ यादि रखो त ही दुनिया जो माल मताओ यानी साज़ ऐं सामान आख़िरत जे मुक़ाबले में बिल्कुलु थोरो आहे। दुनिया जूं ही आज़ी ख़ुशियूं आख़िरत जी अबदी नेमतुनि जे मुक़ाबले में का बि हैसियत नथियूं रखनि। मुसलमानो सुस्तीअ ऐं काहिलीअ में न पओ, न वरी ऐश इशरत खे पंहिंजे वेझो अचण ॾियो ऐं जेकॾहिं जिहाद लाइ न निकिरंदो त अल्लाह तव्हां खे दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं तव्हां जी जाइ ते ॿी क़ौम खे आणींदो ऐं अवी उन क़ौम खे को बि नुक़सान या ज़रर न पहुचाए सघंदो। ऐं अल्लाह त हर शइ ते पूरी तरह क़ादिर वस वारो आहे। जेकॾहिं तव्हां पैगंबर जी मदद न कंदो त न करियो। अल्लाह उन जी उन वक़्त बि मदद कई आहे जॾहिं मके जे काफ़िरनि खेसि इन हालत में वतन मां कढियो हो जो हू पाण में सिर्फ़ 2 ॼणा हुआ। ॿिनि मां हिकु पाण पैगंबर हो ऐं ॿई गारे सोर में हुआ ऐं अल्लाह जो रसूल पंहिंजे साथीअ यानी हज़रत अबू बकर खे तसल्ली ॾेई रहियो हो त गम न कर, यकीनन अल्लाह असां सां साण आहे। उहो दुश्मननि खे असां ते ग़लबो न ॾींदो। उन वक़्त अल्लाह उन ते यानी अबू बकर ते दिली सुकून नाज़िल कयो ऐं अल्लाह पैगंबर जी अहिड़े लश्कर सां मदद कई जेको तव्हां नथे ॾिठो। काफ़िरनि जी ॻाल्हि हेठियाऊं कयाईं, उन्हनि जे मनसूबनि खे खाक में मिलायाईं। अल्लाह जी ॻाल्हि त हमेशा मथाऊं आहे ऐं अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। मुसलमानो तव्हां जिहाद लाइ निकिरो, पोइ खणी अव्हां हल्का हुजो या ॻरा, हर हाल में जिहाद लाइ संभरियल रहो। पोइ खणी असलो थोरो हुजे या घणो, खुशहाल हुजो या तंगदस्त, सवार हुजो या प्यादा, जवान हुजो या पोढ़ा, ज़ईफ हुजो या तंदुरुस्त, हर हाल में जहिड़ो बि जहाद हुजे उन लाइ तयार रहो ऐं अल्लाह जी राह में पंहिंजनि मालनि ऐं जाननि सां जिहाद करियो। उहो ई तव्हां लाइ बहितर आहे जेकॾहिं तव्हां आख़िरत जे नफ़े ऐं
नुक़सान जी ॼाण या समझ रखो था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे माले गनीमत वेझो आसानी ऐं जल्दी सां मिलण वारो ऐं सफ़र सवलो हुजे हा त उहे मुनाफ़िक ज़रूर तुंहिंजे पुठियां हलण लाइ तैयार थी वञनि हा। अगर खेनि पंध पारां ऐं अणांगो लॻो, हाणे उहे अल्लाह जो कसम खणी चवंदा त जेकॾहिं असांजो वस हले हा या ताक़त सारे सघूं हा त ज़रूर तव्हां सां निकिरूं हा। उहे पंहिंजे पाण खे हलाकत में विझी रहिया आहिनि ऐं अल्लाह उहो चङी तरह ॼाणे थो त बेशक इहे माण्हू सरासर कूड़ा आहिनि। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तोखे माफ़ कयो। उन्हनि मुनाफ़िकनि खे तो इजाज़त छो ॾिनी त हू जंग में शरीक न थियनि जेसी ताईं तोते उहे पधरा थीन हा जिन सच ॻाल्हायो ऐं तूं कूड़नि खे बि ॼाणे वठी हा। जेके अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं खे मञनि था से पंहिंजे मालनि ऐं पंहिंजी जिंद जाननि सां जिहाद करण लाइ तोखां बहानो ॻोल्हे मोकल या इजाज़त नथा घुरनि ऐं अल्लाह परहेज़गारनि ऐं फरमाबरदारनि ऐं अल्लाह खां ख़ौफ़ रखंदड़ ऐं वफ़ादारनि खे खूब ॼाणे थो। जंग या जिहाद में शरीक न थियण जी इजाज़त सिर्फ़ उहे ई तोखां तलब कंदा जेके अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान नथा रखनि। संदन दिलियूं शक में पयल आहिनि, तंहिं करे उहे पंहिंजे शक में ई सरगर्दान ऐं बुॾतर जो शिकार आहिनि। ऐं जेकॾहिं उहे मुनाफ़िक जिहाद में सच पच निकिरण जो इरादो कनि हा त उन लाइ ज़रूर को सामान तैयार कनि हा, मगर अल्लाह संदन हलण खे पसंदि न कयो ऐं खेनि रोके छॾियो ऐं उन्हनि खे चयो वियो त अव्हीं बि वेठलनि सां गॾु वेही रहो, यानी उन्हनि खे चुरण जी तौफ़ीक़ ई न मिली। ऐं जेकॾहिं अव्हां सां निकिरनि बि हा त तव्हां में सवाइ ख़राबी ऐं शरारत जे ॿी शइ जो वाधारो न कनि हा ऐं अव्हां में फितने पैदा करण लाइ डुक डोड़ कनि हा। ऐं हाणे बि अव्हां में उन्हनि जा केतिरा जासूस आहिनि ऐं अल्लाह ज़ालिमनि खे खूब ॼाणे थो। बेशक उन खां अॻु बि उन्हनि अव्हां में फितनो पैदा करण जूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं तुंहिंजे मामलनि खे बिगाड़ण जी कोशिशूं ऐं सलाहूं कंदा रहिया। तव्हांजो हक़ यानी सचो वाइदो अची वियो ऐं अल्लाह जो हुकुम ग़ालिब ऐं ज़ाहिर थियो ऐं उहे अहिड़ो हुकुम ऐं तव्हांजी फतह मथां फतह नापसंदाई कंदा रहिया। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां को जद बिन केस अहिड़ो आहे जेको चवे थो त मूंखे इजाज़त ॾे त जीअं आऊं जिहाद में न हलां ऐं मूंखे फितने यानी आज़माइश में न विझ। मुसलमानों ॿुधी छॾियो त फितने में त उहे पाण अॻे ई आहिनि ऐं बेशक जहन्नम अहिड़नि काफ़िरनि खे वकोड़े छॾियो आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जॾहिं तोखे सुख या फ़ाइदो पहुचंदो आहे त उन्हनि खे ॾुखियो लॻंदो आहे ऐं जॾहिं तोखे को ॾुख पहुचंदो आहे त चवंदा आहिनि त बेशक असां पंहिंजा कम अॻे ई दूर अंदेशीअ सां संभाले वरिता ऐं उहे सुरहा ऐं ख़ुशि थी मोटनि था। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त असांखे हरगिज़ का बि शइ दुख या सुख बुराई या भलाई नथी पहुची सघे मगर जेका अल्लाह असां लाइ लिखी आहे उहो असांजो मौला संभालींदड़ ऐं कारसाज़ आहे ऐं मोमिननि खे रुगो अल्लाह ते ई भरोसो रखणु घुर्जे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि मुनाफ़िकनि खे चयो त तव्हां असां लाइ ॿिनि भलाइनि मां कंहिं हिक खां अलावा कहिड़ी उमेद करे सघो था, शहादत या फतह? सो असां लाइ त भलाई ई भलाई आहे। ऐं ए काफ़िरो, असीं त उन ई इंतज़ार में आहियूं त अल्लाह अव्हां खे पाण वटां अज़ाब में मुब्तला करे या असांजे हथां का मार ॾियारे, तंहिं करे तव्हां बि इंतज़ार करियो ऐं बेशक असीं बि तव्हां सां गॾु मुंतज़िर आहियूं। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि खे पिणु चओ, तव्हां पंहिंजो माल सुरहा ते ख़र्च करियो या अरहा थी, तव्हां खां उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। बेशक अव्हां वाक़ई फासिक, बेदीन ऐं नाफ़रमान माण्हू आहियो। उन्हनि जे ॾिनल माल जी न क़बूल पवण जो कारण हिन खां सवाइ ॿियो को बि न आहे जो बेशक उहे अल्लाह ऐं संदसि रसूल जा मुनकर आहिनि ऐं नमाज़ लाइ न ईंदा आहिनि मगर सुस्तीअ, काहिलीअ ऐं आरस सां ऐं न की ख़र्च कंदा आहिनि मगर अरहा थी। तंहिं करे तोखे ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न की उन्हनि जा माल हैरत या अजब में विझनि ऐं न की सनन औलाद। अल्लाह रुगो घुरंदो आहे त उन्हनि शयुनि सां उन्हनि खे हिन दुनिया जी हयाती में ई अज़ाब करे ऐं संदन साह उन हालत में कब्ज़ थी जो हू काफ़िर हुजनि ऐं अल्लाह जो कसम खणंदा आहिनि त बेशक उहे ज़रूर अव्हां मां आहिनि, यानी मोमिन आहिनि, पर हक़ीक़त में उहे अव्हां मां न आहिनि। लेकिन उहे ढिढणी बुज़दिल
क़ौम आहिनि। उन्हनि जी हालत इहा आहे जो जेकॾहिं खेनि का पनाह जी जाइ या के चरूं या लिकी वञण जो हंधु मिले हा त उन्हनि ॾांहुं तंग छिनाए भॼी वञनि हा, ज़ोरीअ भॼी वञे उन में लिकनि हा। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां के सदकनि यानी ख़ैराती माल जी विरासत बाबति तोखे ताना हणनि था, पोइ जेकॾहिं मंझाइस सदके जे माल मां खेनि ॾिनो वञे त राज़ी थियनि था, ऐं जेकॾहिं उन मां न ॾिनो वञे त उन ई महल कावड़जी वञनि था। ऐं कहिड़ो न चङो थिए हा जेकॾहिं वाकई हू उन में राज़ी थियनि हा जेके अल्लाह ऐं संदसि रसूल खेनि ॾिनो, ऐं चवनि हा त अल्लाह ई असां लाइ काफ़ी आहे, ऐं जल्दी ई अल्लाह असांखे पंहिंजे फज़ल सां ॾींदो, ऐं संदसि रसूल बि असां ते महिरबानी कंदो, ऐं बेशक असीं त अल्लाह ॾांहुं ई रग़बत रखंदड़ ऐं आस लॻायो वेठा आहियूं। बेशक सदका ऐं ज़कात त रुगो फ़क़ीरनि लाइ जिन खे खाइण लाइ कुझु न हुजे, मिस्कीननि लाइ उहे मोहताज जे हथ नथा टंगीनि, ऐं ज़कात वसूल कंदड़नि लाइ आहिनि, ऐं तालिफ़ुल क़ुलूब लाइ यानी कंहिंजी दिल जोईअ लाइ या दिल वठण लाइ या कलमा हक़ लाइ रग़बत पैदा करण लाइ या इस्लाम लाइ क़ाइल करण ऐं उल्फत पैदा करण, ऐं बाननि जी गर्दनुनि आज़ाद करण लाइ, ऐं कर्ज़दारनि जी कर्ज़ अदा करण लाइ, ऐं अल्लाह जी राह में ख़र्च करण यानी जिहाद लाइ, ऐं मुसाफ़िरनि जिन खे घर पहुचण ताईं ख़र्च न हुजे उन्हनि लाइ आहिनि। इहो हुकुम अल्लाह तरफ़ां फ़र्ज़ ऐं मुक़रर कयल आहे, ऐं अल्लाह खूब ॼाणींदड़ ऐं निहायती दानाओ आहे। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि मां के अहिड़ा बि आहिनि जेके नबीअ खे बदगोई करे या नाशाइस्ता अल्फाज़ चई ईज़ाइनि था ऐं चवनि था त हू नबी त रुगो ॿुधंदड़ आहे यानी हर ॻाल्हि मञंदड़ आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त हिन जे उन ॿुधण में तव्हां जे लाइ भलाई आहे, ऐं हू नबी अल्लाह ते ईमान आणे थो ऐं ईमान वारनि ते भरोसो ऐं यकीन करे थो, ऐं तव्हां मां ईमान आणण वारनि लाइ सरासर रहमत आहे। ऐं हिन ॻाल्हि खे कॾहिं बि न विसारजो त जेके अल्लाह जे रसूल खे ईज़ाओ पहुचाइनि था उन्हनि लाइ दर्दनाक अज़ाब आहे। उहे मुनाफ़िक अव्हां जे साम्हूं अल्लाह जा कसम खणी अव्हां खे राज़ी करण घुरनि था, हालांकि जेकॾहिं उहे मोमिन आहिनि त अल्लाह ऐं संदसि रसूल जो वधीक हक़ आहे त उन्हनि खे राज़ी कनि। छा उन्हनि खे ख़बर न आहे त जेको अल्लाह ऐं संदसि रसूल जी मुखालिफ़त या मुक़ाबिलो कंदो त उन लाइ यकीनन जहन्नम जी बाहि आहे जंहिं में हू हमेशा रहंदो। इहा वॾी रुसवाई ऐं ख्वारी आहे। मुनाफ़िकनि खे डपु आहे त किथे मुसलमाननि ते का अहिड़ी सूरत नाज़िल न थिए जाके मुनाफ़िकनि जी दिलनि जी ख़बर न ॾेई छॾे ऐं भेद खोले छॾे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त ठठोलियूं करे वठो, बेशक अल्लाह हर उन शइ खे पधिरो कंदो जंहिं जो अव्हां अंदेशो ऐं डपु करियो था। ऐं जेकॾहिं तूं उन्हनि मुनाफ़िकनि खां पुछंदे त छा सुसपुस करे रहिया हुआ, चवंदा असां त रुगो खिल भोग या चर्चा पे कया। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त छा तव्हां अल्लाह संदसि आयतुनि ऐं संदसि रसूल सां खिल भोग चर्चा ऐं मज़ाक करियो था। हाणे बहाना न करियो, तव्हां ईमान आणण खां पोइ कुफ्र करे चुका आहियो। जेकॾहिं असीं तव्हां मां कंहिं जमायत खे माफ़ बि करियूं त कंहिं जमायत खे ज़रूर सज़ा ॾींदासूं, छाकाणि त उहे यकीनन मुजरिम यानी ॾोहारी आहिनि। मुनाफ़िक मर्द ऐं मुनाफ़िक औरतूं सभु हिक ॿिए जहिड़ा आहिनि। हू बदीअ यानी बुछड़ियुनि ॻाल्हियुनि जो हुकुम कनि था ऐं नेकीअ यानी चङियुनि ॻाल्हियुनि खां रोकीनि था, ऐं पंहिंजूं मुठियूं भकोड़े बंदि रखनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि। उहे अल्लाह खे विसारे वेठा आहिनि, तंहिं करे हू बि खेनि विसारे चुको आहे। बेशक मुनाफ़िक ई फासिक आहिनि यानी बेदीन, नाफरमान, सरकश ऐं दायरे इस्लाम खां ख़ारिज आहिनि। मुनाफ़िक मर्दनि ऐं मुनाफ़िक औरतुनि ऐं काफ़िरनि लाइ जहन्नम जी बाहि में दाख़िल करण जो वाइदो कयो आहे जंहिं में हू हमेशा रहंदा, ऐं इहा सज़ाई संदन लाइ बस काफ़ी आहे। ऐं अल्लाह मथिन लानत फिटकार विधी ऐं उन्हनि लाइ हमेशा रहंदड़ अज़ाब हूंदो। ए मुनाफ़िको, तव्हां बि उन्हनि वांगुरु रहियो जेके अव्हां खां अॻु में हुआ। उहे तव्हां खां वधीक सघारा ऐं माल ऐं औलाद जी घणाईअ में बि वधीक हुआ। पोइ हुननि दुनिया मां खूब फ़ाइदो वरितो ऐं तव्हां बि दुनिया जी ज़िंदगीअ मां पंहिंजे हिसे जा खूब मज़ा माणिया। अहिड़ी तरह हुननि
उन्हनि माणिया हुआ ऐं अव्हां बि अहिड़नि अजाइन बहसन यानी तकरारनि ऐं फिज़ूल ॻाल्हियुनि में पइजी विया आहियो जहिड़ी तरह उहे फिज़ूल बहसन में पयल हुआ। इहे उहे आहिनि जिन जा समूरा अहमाल दुनिया या आख़िरत में चट थी विया यानी कई कमाई ज़ाया थी वई ऐं उहे ई खसारे वारा आहिनि। छा उन्हनि खे उन्हनि माण्हुनि जूं ख़बरूं न पहुतियूं आहिनि जेके इन्हनि खां अॻु गुज़री चुका आहिनि जीअं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम, आद ऐं समूद, इब्राहिम जी क़ौम या मदीन जे रहाकुनि जी ऐं उन्हनि वसंदिन या ॻोठनि जी जिन खे ऊंधो कयो वियो हो। उन्हनि क़ौमनि वटि संदनि पैगंबरनि पधरियूं निशानियूं आंदियूं पर पोइ बि उन्हनि हक़ जो इनकार कयो ऐं आख़िर उन्हनि ते खुदाई कहर नाज़िल थियो ऐं अल्लाह अहिड़ो न आहे जो कंहिं ते ज़ुल्म करे पर इहे पाण ई पंहिंजे मथां ज़ुल्म कंदड़ हुआ। ऐं मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं हिक ॿिए जा मददगार यानी साथी आहिनि। हू भलाई जो हुकुम ॾीन था ऐं बुराईअ खां रोकीन था ऐं नमाज खे कायम कनि था ऐं ज़कात ॾीन था ऐं अल्लाह ऐं संदसि रसूल जी हर हाल में पूरी पूरी अताअत यानी ताबेदारी कनि था। इहे ई आहिनि जिन ते अल्लाह ज़रूर पंहिंजो रहम कंदो। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायत हिकमत वारो आहे। अहिड़नि मोमिननि ऐं मोमिनियाणियुनि सां अल्लाह जन्नत में अहिड़नि बागनि जो वाइदो कयो आहे जिन जे हेठियां नहरियूं वहंदियूं हूंदियूं ऐं उहे ई उन्हनि में हमेशा रहण वारा हूंदा ऐं उन्हनि सदा बहार बागनि में पाक ऐं सुठियूं जायूं हूंदियूं ऐं सभ खां वधीक त अल्लाह जो रिज़वान यानी अल्लाह जे कुर्ब राज़िबे ऐं खुशनूदीअ जहिड़ी अता हासिल हूंदी ऐं इहा ई वॾी कामयाबी ऐं मुराद माणण आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़िरनि ऐं मुनाफ़िकनि सां जिहाद कंदो रह तलवार ऐं ज़बान सां ऐं उन्हनि ते सख़्ती कर ऐं उन्हनि जी जाइ नेठि जहन्नम आहे ऐं इहा मोटण जी ॾाढी बुछड़ी जाइ आहे। इहे मुनाफ़िक माण्हू अल्लाह जा कसम खणंदा आहिनि त हुननि रसूल अल्लाह जे ख़िलाफ़ इहा ॻाल्हि न चई आहे हालांकि यकीनन कुफ्र जो कलमो चयो अथनि पंहिंजे इस्लाम आणण खां पोइ कुफ्र कयाऊं ऐं उन्हनि पको इरादो कयो हो त तोखे नुक़सान पहुचाई पर हू उनखे पहुचाए न सघिया ऐं उन्हनि रुगो उन जो बदिलो थे वरितो जो अल्लाह ऐं संदसि रसूल उन्हनि खे पंहिंजे फज़ल सां गनी यानी शाहूकार कयो हो। पोइ जेकॾहिं हू हाणे बि तौबा कनि त संदनि लाइ भलो आहे ऐं जेकॾहिं मुंहुं मोड़ींदा त अल्लाह खेनि दुनिया ऐं आख़िरत में दर्दनाक अज़ाब ॾींदो ऐं उन्हनि लाइ रोई ज़मीन ते न को हिमायती ऐं न कोई मददगार हूंदो। ऐं उन्हनि मां के अहिड़ा बि आहिनि जिन अल्लाह सां अहद यानी अंजाम कयो हो त जेकॾहिं उन पंहिंजे फज़ल सां असांखे नवाज़ो त असीं ज़रूर सदको यानी ख़ैर ख़ैरात ॾींदासीं ऐं ज़रूर नेकी कंदड़नि मां थींदासीं। पोइ जॾहिं अल्लाह खेनि पंहिंजे फज़ल सां अता कयो त उन्हनि उन ई ॾिनल माल जी ख़ैरात करण में बुख़ल कयो यानी कंजूसी कयाऊं ऐं हक़ खां मुंहुं मोड़ियाऊं ऐं वाइदे तां फिरी विया। तंहिं करे उन अल्लाह संदनि दिलनि में क़यामत जे ॾींहं ताईं जॾहिं सांस मुलाक़ाती थींदा नफ़ाक़ लॻाए छॾियो छाकाणि त उन्हनि अल्लाह सां कयल वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं उन करे बि जो उहे कूड़ ॻाल्हाईंदा हुआ। छा उहे नथा ॼाणीनि त बेशक अल्लाह संदनि राज़ ऐं गुझियूं सलाहूं ॼाणे थो ऐं यकीनन अल्लाह त सभु गुझियूं ॻाल्हियूं यानी गैब चङी तरह ॼाणींदड़ आहे। जेके माण्हू रज़ा ऐं ख़ुशीअ सां सदके ॾींदड़ मोमिननि जे सदके ॾियण ते ताना हणंदा आहिनि ऐं उन्हनि ते चिथरू पिणु कंदा आहिनि जिन वटि अल्लाह जी वाट में ॾियण लाइ सवाइ पंहिंजी महिनत ऐं मज़दूरीअ जी कमाईअ खां सवाइ ॿियो कुझु बि न हूंदो आहे। अल्लाह अहिड़नि मस्खिरनि कंदड़नि जी मज़ाक उॾाईंदो ऐं उन्हनि लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं उन्हनि लाइ बख़्शिश घुरी या उन्हनि लाइ बख़्शिश न घुरी। जेकॾहिं 70 भेरा बख़्शिश घुरी त बि अल्लाह उन्हनि खे हरगिज़ न बख़्शींदो। इहो हिन सबब आहे जो हुननि अल्लाह ऐं संदसि रसूल खे न मञियो ऐं अल्लाह फासिक माण्हुनि यानी नाफ़रमान बदकार मुनकर ऐं बेदीन खे हिदायत न कंदो आहे। गज़वा तबूक जे जहाद ते न वञण वारा पुठियां रहंदड़ अल्लाह जे रसूल जे बरख़िलाफ़ पंहिंजे पोइते विहण वारनि ते ख़ुशि थिया ऐं पंहिंजनि मालनि ऐं जिंद जानियुनि सां अल्लाह जी राह में जिहाद करण खे नापसंद कयाऊं ऐं चयाऊं त गर्मीअ में जिहाद लाइ न निकिरो। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त जहन्नम जी बाहि हिन दुनिया जी गर्मीअ खां ॾाढी गरम आहे। काश हू इहा ॻाल्हि सम्झनि हा त ईअं न कनि हा। पोइ भले थोरो
खिली खुश थी वठन। उन्हनि खे दुनिया या आख़िरत में रोइणो ई रोइणो आहे। तंहिं करे उन्हनि खे घुर्जे त थोरो खिलन ऐं घणो रोअनि उन्हनि अमलनि जे बदिले में जेके हू कंदा रहनि था। तंहिं करे ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं अल्लाह तोखे उन्हनि मंझां किन बचियल मुनाफ़िकनि जे कंहिं जमायत ॾांहुं मोटाए ऐं जेकॾहिं उहे तोखां जिहाद लाइ निकिरण जी मोकल घुरनि त तूं खेनि चई ॾे त तव्हां हरगिज़ मूंसां गॾु न निकिरंदो ऐं न मूंसां गॾिजी कंहिं दुश्मन सां विढ़ंदो। तव्हांजी हालत जी त मूंखे पहिरियां ई ख़बर आहे। लाशक मां पहिरीं बि बहाना बणाया पोइ ते विहण ते राज़ी थिया हुआ। तंहिं करे हाणे बि पोइ ते विहंदड़नि सां गॾु वेहो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि मां को मरी वञे त उन्हनि जी जनाज़े निमाज़ हरगिज़ न पढ़ाए जाए ऐं न उन जी क़बर ते वञी बीह जाए। बेशक उन्हनि अल्लाह ऐं संदसि पैगंबर खे न मञियो ऐं उहे फासिक बेदीन ऐं नाफरमान थी मुआ। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा माल ऐं औलाद तोखे अजब में न विझनि यानी न मुतासिर कनि। अल्लाह त वाकई इरादो कयो आहे त उन्हीअ माल ऐं औलाद जे वसीले खेनि हिन दुनिया में सज़ा ॾिए ऐं सदन साह उन हालत में निकिरनि जो हू काफ़िर ई हुजनि यानी सदन साह कुफ्र जी हालत में निकिरनि। ऐं मुनाफ़िकनि जो त इहो हाल आहे त जॾहिं का सूरत नाज़िल थिए थी त अल्लाह ते ईमान आणियो ऐं संदसि रसूल सां गॾु जिहाद करियो त उन्हनि मां आसूदा या दुनियादार तोखां मोकल घुरनि था। जिहाद करण खां माज़रत ऐं बचण जो बहानो पेश कनि था ऐं चवनि था त असांखे छॾ त विहण वारनि सां गॾु रहूं यानी पोइ ते रहिजी वञण वारनि सां रहण ॾियो। उन्हनि माण्हुनि पोइ ते रहंदड़नि पंहिंजी ज़ालुनि ऐं ॿारनि सां गॾु रहण पसंदि कयो ऐं सदन दिलनि ते मुहर हई वई। तंहिं करे हू कुझु बि नथा सम्झनि पर पैगंबर ऐं जिन साणस ईमान आंदो तिन पंहिंजे मालनि ऐं जिंद जान सां जिहाद कयो ऐं उन्हनि लाइ सभु भलायूं यानी चङायूं आहिनि ऐं उहे ई कामयाब ऐं कामरान आहिनि। अल्लाह उन्हनि लाइ अहिड़ा बाग तयार कया आहिनि जिन जे हेठां नहरियूं वहंदड़ आहिनि ऐं उहे उन में हमेशा रहंदा। इहा ई अज़ीम कामयाबी ऐं मुराद माणण आहे। ऐं बदविन मां केतिरा ई बहाना करण वारा आया त खेनि पोइ ते रहण जी इजाज़त ॾिनी वञे ऐं पिण जिन अल्लाह ऐं संदसि रसूल खे कूड़ो ॼातो से बि जिहाद करण खां पोइ ते वेही रहिया ऐं उहे इहो न विसारिन त जिन कुफ्र कयो आहे तिन खे अनक़रीब ॾुखोईंदड़ अज़ाब पहुचण वारो आहे न कि ज़ईफ़नि यानी हीड़नि या आजिज़नि ते ऐं न कि बीमारनि ते ऐं न कि उन्हनि ते गुनाह आहे जिन वटि जिहाद लाइ ज़रूरी ख़र्च न आहे ऐं बेसरो व सामान आहिनि। उन्हनि ते का तंगी ऐं हर्ज न आहे जॾहिं त उहे सच्ची दिलि सां अल्लाह ऐं संदसि रसूल जा वफ़ादार ऐं ख़ैर ख़्वाह हुजनि। अहिड़नि भलारनि ते को ॾोरापो ऐं मयार न आहे ऐं अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे। अहिड़ीअ तरह उन्हनि माण्हुनि ते बि मयार न आहे जिन पाण अची तोखे चयो त तूं संदन सुवारिन लाइ बंदोबस्त कर ऐं तो चयो त मूं वटि सवारी न आहे जंहिं ते अव्हां खे जिहाद लाइ सवार कया त मजबूर थी उहे हिन हाल में वापसि थियण लॻा जो संदन नेड़नि मां हिन ॾुख करे ॻोढ़ा ज़ारो ज़ार गड़ी रहिया हुआ त जेके अल्लाह जी वाट में ख़र्चीन सो खेनि मयसर न आहे यानी जिहाद फी सबीलिल्लाह जी ताक़त नथा रखनि ऐं उन ई ॾुख ऐं गम में संदन छह छिजी पिया ऐं ज़ारो कतार रुअंदे रुअंदे वापसि थिया। ॾोरापो ऐं मयार त रुगो उन्हनि ते आहे जेके मालदार आहिनि ऐं पोइ बि तोखां रुख़सत यानी इजाज़त या मोकल वठनि था त खेनि जिहाद खां माफ़ कयो वञे। उन्हनि पोइ ते विहंदड़ औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु विहण पसंदि कयो ऐं उन्हनि जी उन ई बदअमलीअ जे करे अल्लाह संदनि दिलुनि ते मोहर हणी छॾी। पोइ उहे नथा ॼाणीनि त जिहाद जे सॾ ते न वञणु केॾो न वॾो गुनाह आहे। मुसलमानो जॾहिं तव्हां तबूक खां उन मुनाफ़िकनि ॾांहुं वापसि वरंदो तॾहिं तव्हां वटि उहे मुनाफ़िक तरह तरह जा बहाना ऐं उज़ुर पेश कंदा। ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चयो त बहाना न करियो असीं तव्हांजी ॻाल्हि मूर न मञींदासूं। बेशक अव्हां जे समूरे हाल खां अल्लाह असांखे आगाह करे चुको आहे ऐं आईंदा लाइ बि अल्लाह ऐं संदसि रसूल तव्हां जे अमलनि खे ॾिसंदा पोइ इहो न विसारजो त तव्हां उन रब ॾांहुं मोटाया वेंदा जेको हर ज़ाहिर ऐं बातिन या कुझु खूब ॼाणींदड़ आहे। तंहिं करे उहो ई तव्हांखे चङी तरह ख़बर ॾींदो जेकी कुझु तव्हां कंदा रहिया आहियो ऐं जॾहिं तव्हां उन ॾांहुं मोटंदो त जल्दी तव्हांजे साम्हूं अल्लाह जा कसम खणंदा त तव्हां खाइनि मुड़ी वञो
ऐं दरगुज़र करियो सो खाइन मुड़ी वञो। बेशक उहे पलीत आहिनि ऐं संदन रहण जो ठिकानो जहन्नम आहे जेका संदन कई कमाईअ जी सज़ा आहे। उहे तव्हां वटि हिन लाइ कसम खणनि था त मना अवां खाइन राज़ी थियो पोइ जे खणी अवी खाइन राज़ी बि थियो तब बि अल्लाह कॾहिं बि फासिकनि खां राज़ी न थींदो। इहे बदवी यानी ॻोठाणा कुफ्र ऐं मुनाफ़िकीअ में ॾाढा सख़्त आहिनि ऐं संदन इहा आदत रही आहे त जीअं हू उहे शरई हदूं ई नथा ॼाणीनि यानी बेख़बर रहनि जेके अल्लाह पंहिंजे रसूल ते लाथियूं आहिनि ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायती दानाउ आहे। उन्हनि बदविन मां के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह जी राह में ख़र्च कनि था सो तावान ऐं चटी समझनि था ऐं तव्हां मुसलमाननि ते ज़माने जी गर्दिश यानी फेरे जो इंतज़ार कनि था त जीअं तव्हां ते को ॾुखियो वक़्तु अचे त हू उन्हीअ सदक़ात ऐं ज़कात जे निज़ाम खां आज़ाद थी वञनि पर हक़ीक़त में बुछड़ाईअ जो चक्कर ऐं गर्दिश त उन्हनि ते आहे ऐं यकीनन अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। ऐं उन्हनि बदविन में के अहिड़ा बि आहिनि जेके अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहं खे मञींदा आहिनि ऐं जेके कुझु ख़र्च कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह जे क़ुर्ब ऐं रसूल जी दुआऊं हासिल करण जो ज़रियो समझंदा आहिनि। हा बेशक उहो ख़र्च करण संदन लाइ क़ुर्ब जो सबबु आहे। अल्लाह खेन अनकरीब पंहिंजी रहमत में दाख़िल कंदो। बेशक अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत मेहरबान आहे। ऐं महाजिरन ऐं अंसारन मंझा जिन सभ खां पहिरियां ईमान जी दावत क़बूल करण में अगराई कई ऐं लब्बैक चयो ऐं पिण उहे जेके इख़लास सां इन्हनि यानी साबिक़ून अव्वलून जे नक्शे क़दम ते हलिया उन्हनि सभिनी खां अल्लाह राज़ी आहे ऐं उहे पिण खाइस ख़ुशि ऐं राज़ी आहिनि। अल्लाह उन्हनि लाइ बाग़ तयार करे छॾिया आहिनि जिन जे हेठियां नहरियूं वहनि थियूं उहे मंझंदि हमेशा रहंदा। इहा वॾी कामयाबी ऐं मुराद माणण आहे। तव्हांजे आसपास वारन बदविन मां के मुनाफ़िक आहिनि ऐं मदीने जे रहण वारन मां बि के मुनाफ़िक आहिनि जेके मुनाफ़िकीअ ते अड़िया रहनि था ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो खेन नथो ॼाणी असीं उन्हनि खे ॼाणूं था। उहो वक़्तु वेझो आहे जॾहिं असीं उन्हनि खे ॿ भेरा या ॿीणी सज़ा ॾींदासूं ऐं इहा दुनिया में रुसवाई ऐं क़बर में अज़ाब ऐं रुगो उन्हीअ ते बस न आहे पोइ उहे अञा वधीक वॾे अज़ाब ॾांहुं मोटाया वेंदा। मुनाफ़िक जहन्नम जे तरे में उछलाया वेंदा। इहो वाकई संदन लाइ तमामु वॾो अज़ाब हूंदो। ऐं ॿिया अहिड़ा आहिनि जिन पंहिंजे गुनाहनि जो एतिराफ़ कयो आहे। उन्हनि जा चङा कम ऐं ख़राब कम गॾियल सॼियल आहिनि। उम्मीद आहे त अल्लाह जल्दी खेनि माफ़ कंदो ऐं यकीनन अल्लाह त बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू संदन माल मां भले सदको वठ यानी विरहाइण लाइ पर यादि रहे त अहले बैत लाइ सदको हलाल न आहे ऐं तू उन माल सां खेनि यानी संदन ज़ाहिर ऐं बातिन पाक ऐं साफ़ कर उन्हनि लाइ दुआ घुर। बेशक तुंहिंजी दुआ उन्हनि लाइ तस्कीन यानी तसल्लीअ जो बाइस आहे ऐं अल्लाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणींदड़ आहे। छा खेनि मालूम न आहे त उहो अल्लाह ई आहे जेको पंहिंजे बाननि जी तौबा क़बूल करे थो ऐं सदक़ात यानी ख़ैरात खे वधाए थो ऐं बेशक अल्लाह ई ॾाढो तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत मेहरबान आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चयो त तव्हां अमल कंदा रहो यानी तौबा ऐं सदकनि खां पोइ बि अञा तव्हां आज़माइश हेठां आहियो तंहिं करे जल्दी अल्लाह ऐं संदसि रसूल ऐं मोमिन सभई तव्हांजा अमल ॾिसंदा ऐं तव्हांखे इहो विसारण न घुर्जे त सिघो ई तव्हां माण्हू सभु गुझ ऐं ज़ाहिर यानी गैब ऐं ज़ाहिर ॼाणींदड़ अल्लाह ॾांहुं मोटाया वेंदो पोइ जेकी कुझु अव्हां कंदा आहियो तंहिंजी अव्हांखे सुध ॾींदो। ऐं उन्हनि मां के बिया जीअं काब बिन मालिक हलाल बिन उमिया ऐं मरार बिन रबी जेके पिण जंग तबूक ते न विया हुआ जिन न पाण ते अबू लबाबा वांगुरु सख़्ती कई न हीला बहाना ॻोल्हिया पर साफ़ साफ़ पंहिंजो क़सूर क़बूल कयो। उन्हनि जो मामिलो अल्लाह जे हुकुम लाइ तरसियल आहे। अल्लाह खे वणे त खेनि सज़ा ॾिए वणे त उन्हनि ते महर सां मोटे ऐं माफ़ करे ऐं अल्लाह ई त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दानाओ ऐं कमाल हिकमत वारो आहे। ऐं के ॿिया वरी अबू आमिर ईसाई राहिब जहिड़ा आहिनि जिन मस्जिद ज़रार यानी नुक़सान वारी मस्जिद उन गर्ज़ लाइ ठाही आहे त मुसलमाननि ऐं हक़ जी दावत खे नुक़सान पहुचाइनि ऐं अल्लाह जी बंदगी बदिरां कुफ्र कनि ऐं ईमान वारनि में ॾफेड़ विझनि ऐं उन माण्हूअ लाइ हिकु अॾो घाट या मोर्चो ठाहिनि ऐं उन माण्हूअ खे पनाह ॾीन जेको अल्लाह ऐं संदसि रसूल सां
सां अॻु में बि लड़ी चुको आहे ऐं उहे ज़रूर कसम खणी चवंदा त उन ई मस्जिद ठाहिण में चङाईअ खां सवाइ असांजो ॿियो को बि इरादो न आहे, पर अल्लाह शाहिदी ॾिए थो त उहे बिल्कुलु कूड़ा आहिनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ई मस्जिद जी इमारत में असली न बीहजाइन, पर जंहिं मस्जिद कुबा जो बुनियाद पहिरियां ई ॾींहं परहेज़गारीअ ते रखियो वियो आहे सा उन जी वधीक हक़दार आहे त तूं उन में इबादत निमाज़ पढ़ण ऐं पढ़ाइण लाइ बीहीं। उन मस्जिद में अहिड़ा माण्हू आहिनि जेके पाक रहण पसंद कंदा आहिनि ऐं अल्लाह पाक रहण वारनि सां मोहबत करे थो। छा पोइ तव्हांजो कहिड़ो ख्याल आहे त जेको माण्हू पंहिंजी इमारत जो बुनियाद या दावत अल्लाह जे डप या खौफ ऐं संदसि रज़ा ते रखे तो भलो आहे, या उहो जेको पंहिंजी इमारत जो बुनियाद नयन या कंहिं वाह जे किरंदड़ कपर या भर ते रखे ऐं इहा इमारत अॾींदड़ सुधो वञी दोज़ख जी बाहि में किरे। ऐं यादि रखो त अल्लाह ज़ालिम क़ौम खे हिदायत नसीब न कंदो आहे ऐं न वरी सिधी वाट ॾेखारींदो आहे। ऐं इहा इमारत यानी मस्जिद ज़रार जेका उन्हनि ठाही आहे हमेशा सनन दिलुनि में शक जो कारण यानी हसरत ऐं बेचैनीअ जो सबब बणी रहंदी ऐं इहा बेचैनी सनन दिलुनि खे टुकड़ा टुकड़ा करण खां सवाइ न वेंदी, यानी सनन मरण ताईं उन्हनि खे सताईंदी रहंदी। ऐं अल्लाह त सभु कुझु ॼाणींदड़ ऐं निहायत दाना ऐं कमाल हिकमत वारो आहे। तहक़ीक़ अल्लाह मोमिनन खां सनन जानू ऐं सनन माल ख़रीद करे वरता आहिनि, उन जे बदिले त उन्हनि लाइ यकीनी जन्नत आहे। उहे अल्लाह जी राह में लड़ंदा आहिनि, पोइ किन खे क़त्ल कंदा आहिनि ऐं किन जे हथां पाण बि शहीद थींदा आहिनि। ऐं इहो अल्लाह जो पक्को यानी तहरीरी वाइदो आहे जेको तौरेत इंजील ऐं क़ुरान में आहे। ऐं अल्लाह खां वधीक केरु पंहिंजे वाइदे निभाइण ऐं वफ़ा करण में थी सघे थो। पोइ ए मोमिनो हिन सौदे ते जेको तव्हां उन ई अल्लाह सां कयो आहे ख़ुशी मल्हायो ऐं उहो ई सभ खां वॾी कामयाबी ऐं मुराद माणण आहे। इहे तौबा कंदड़ इबादत गुज़ार बाना अल्लाह जी साराह कंदड़ संदसि राह में मुसाफ़िरी कंदड़ रुकू ऐं सजदो कंदड़ चङाईअ जो हुकुम कंदड़ ऐं बुराईअ खां झलींदड़ अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त कंदड़ आहिनि। ऐं ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं अहिड़नि अल्लाह जे बाननि ऐं मोमिनन खे ख़ुशख़बरी ॿुधाए। नबी ऐं जिन ईमान आंदो आहे उन्हनि खे इहो नथो जुगाए जो मुशरिकनि लाइ बख़्शिश जी दुआ घुरनि, पोइ खणी उहे संदन मिट माइट यानी अज़ीज़ छो न हुजनि, जॾहिं त मथिन ज़ाहिर थी चुको आहे त यकीनन उहे जहन्नमी यानी दोज़खी आहिनि। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू मता तोखां पुछनि त इब्राहिम पंहिंजे पीउ आज़िर लाइ छो दुआ घुरी, खेनि चओ त इब्राहिम पंहिंजे पीउ लाइ बख़्शिश जी दुआ फ़क़ति हिकु वाइदे जे करे घुरी हुई जेको हुन यानी इब्राहिम सांस कयो हो। पोइ जॾहिं मथिस हीअ ॻाल्हि पधरी थी वई त हू अल्लाह जो दुश्मन आहे त हिकदम खाइस बेज़ार ऐं बेतालुक थियो। बेशक इब्राहिम वॾो नरम दिल ऐं निहायत हलीम यानी वॾो बुर्दबार हो ऐं अल्लाह जो इहो कम यानी तरीक़ो या शान न आहे जो माण्हुनि खे हिदायत करण खां पोइ गुमराह करे जेसी ताईं उहे ॻाल्हियूं उन्हनि ते पधरियूं न करे जिन खां उन्हनि खे बचण यानी तक़वा इख्तियार करण घुर्जे। बेशक अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे त कंहिंखां ग़लती थी ऐं केरु ॼाणे वाणे नाफ़रमानी कंदड़ आहे। बेशक आसमाननि ऐं ज़मीन जी बादशाही अल्लाह लाइ ई आहे, उहो ई जियारे थो ऐं उहो ई मारे थो ऐं तव्हांजो अल्लाह खां सवाइ ॿियो को बि न हिमायती या दोस्त आहे ऐं न को मददगार। बेशक अल्लाह पंहिंजे नबीअ ऐं उन्हनि महाजरनि ऐं अंसारनि ते वॾो फज़ल कयो जिन जंगे तबूक जी मुश्किल ऐं तंगीअ वारे वक़्त में नबीअ जी ताबेदारी कई ऐं साथ ॾिनो जेतोणीक मंझाइनि हिकु टोले या फरीक जो दिलियूं लॾे वञण ते हुयूं, पर हुन अल्लाह मथिन पंहिंजी बाछ कई। बेशक हू अल्लाह उन्हनि ते निहायत शफ़क़त करण वारो निहायत मेहरबान आहे। जंगे तबूक में जेके 3 असहाबी न विया हुआ उन्हनि 3 असहाबिन काब बिन मालिक, हलाल बिन उमिया ऐं मरारा बिन रबी जो मामलो तरसीली या तवील कयल हो उन्हनि जी बरात में हेठी आयत लथी। यादगारीअ लाइ ॾिसो हिन सूरत जी आयत नंबर 102 ऐं अहिड़ीअ तरह उन्हनि 3 शख़्सनि ते रहम फरमाया जिन जो मामलो मुअखर कयो वियो हो जॾहिं त ज़मीन पंहिंजी कुशादगीअ जे हूंदे बि उन्हनि ते तंग ऐं सोड़ी थी वई। संदन साह मथिन घुटजण लॻा
ऐं सम्झी वरताऊं त अल्लाह खां बचण लाइ अल्लाह खां सवाइ ॿी का पनाह जी जाइ न आहे। पोइ हू मथिन बाज सां मोटियो त जीअं तौबा कनि ऐं अल्लाह ॾांहुं रुजू कनि। बेशक अल्लाह ई तौबा क़बूल कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। ए ईमान वारो, अल्लाह खां डिॼो, सचार थियो ऐं सचनि माण्हुनि सां गॾु रहो त अल्लाह तव्हां खां राज़ी थी वञे ऐं ईअं बख़्शे छॾे जीअं हुन टिन असहाबनि खे माफ़ करे छॾियईं। मदीने वारनि ऐं संदसि आसपास वारनि बदइन या बेहराड़ी वारनि खे इहो न जुगाईंदो हो त रसूल खे छॾे घर में वेही रहनि ऐं न वरी पंहिंजी जाननि खे संदसि जान यानी पैगंबर जी जान खां प्यारो ऐं अज़ीज़ सम्झनि हा। अल्लाह जी राह में उन्हनि खे जेका बि मुसीबत ऐं तकलीफ़ पेश अचे हा त उन्हनि लाइ हिकु नेक अमल लिखियो वञे हा। इहो हिन करे जो उन्हनि अल्लाह जी राह में न का उञ ऐं न को थक ऐं न का बुख लॻे थी या तंग करे थी ऐं हू उते कदम रखनि था यानी दुश्मन जी ज़मीन खे लताड़ीनि था जेका काफ़िरनि खे कावड़ाए या गज़बनाक करे। हू दुश्मन खां हक़ जी राह में वेर वठनि या कुझु खसण या पल्लू वठण में बि देर नथा कनि। हू दुश्मन खां जेका बि कामयाबी हासिल करे सघनि सा कनि था। पोइ उन जो बदिलो ॿियो छा थी सघे थो सवाइ इन जे त उन्हनि जे लाइ नेक अमल ऐं चङो अजर लिखियो वञे। यकीनन अल्लाह वॾो क़दरदान आहे ऐं नेकी करण वारनि जो अजर ज़ाया नथो करे। ऐं अहिड़ीअ तरह ईअं बि कॾहिं न थींदो जो उहे मर्द मुजाहिद अल्लाह जी राह में थोरो या घणो ख़र्च कनि ऐं जिहाद लाइ का वादी पार कनि ऐं संदन हक़ में इहो न लिखियो वञे ऐं इहो बि त जीअं अल्लाह खेनि संदन कयल कमनि जो चङो बदिलो ॾिए। ऐं इहो बि ज़रूरी न आहे त सभु मोमिन मर्द गॾु जिहाद लाइ निकिरी पवनि। तंहिं करे छो न जमायत मां हिकु टोलो निकिरे त जीअं दीन खे सम्झनि ऐं इस्लामी तालीमियात क़ुरान ऐं सुन्नत जो इल्म हासिल कनि ऐं जॾहिं पंहिंजी क़ौम या इलाइक़े में वापसि वञनि त उन्हनि खे बदकारनि ऐं नाफ़रमाननि खां ख़बरदार कनि त मन उहे पासो कनि या बची वञनि ऐं नेकोकार बणजनि। ए ईमान वारो, पंहिंजे आस पास वारनि काफ़िरनि सां जंग करियो त जीअं हू तव्हांजी सख़्ती ॾिसनि ऐं ॼाणो त अल्लाह मुत्तक़ीन परहेज़गारनि ऐं अल्लाह जी हदुनि जी हिफ़ाज़त कंदड़नि ऐं फर्माबरदारनि सां गॾु आहे। ऐं जॾहिं का सूरत नाज़िल कई वेंदी आहे त उन्हनि मां को मुनाफ़िक़ मज़ाक़ तौर चवंदो आहे त हिन सूरत अवां मां कंहिंजे ईमान में वाधारो कयो आहे। इन्हनि त इहो शरारताई चयो पर हक़ीक़त में जिन ईमान आंदो आहे त हर सूरत जे नज़ूल उन्हनि जे ईमान में वधारो ई कयो आहे ऐं उहे ख़ुशि थींदा आहिनि। उन्हनि लाइ त बशारतूं ऐं ख़ुशख़बरियूं आहिनि। जिन माण्हुनि जी दिलनि में मुनाफ़िक़ीअ जी बीमारी आहे तिन जी पलीतीअ ते हर नई सूरत जे नज़ूल पलीती वधाई ऐं उहे मुआब त काफ़िर थी मुआ। छा उहे मुनाफ़िक़ ऐं काफ़िर नथा ॾिसनि त उहे हर साल हिकु या ॿ दफ़ा मुसीबत या आज़माइश में मुब्तला कया वञनि था पर पोइ बि न हू तौबा कनि था ऐं न नसीहत पिराइनि था। ऐं जॾहिं का सूरत नाज़िल थींदी आहे जंहिं में मुनाफ़िक़नि जो ज़िक्र हूंदो आहे त उहे मुनाफ़िक़ हिकु ॿिए ॾांहुं ॾिसंदा आहिनि यानी तकींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त को मुसलमान मोमिन अव्हां खे ॾिसी त न रहियो आहे ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते खिसकी वेंदा आहिनि। अल्लाह संदन दिलियूं हक़ खां फेराए छॾियूं आहिनि छाकाणि त बेशक उहे अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॼाणी वाणी नथा सम्झनि। मोमिनो, बेशक तव्हां ॾांहुं तव्हां मां ई अल्लाह जो हिकु रसूल आयो आहे जंहिंखे तव्हांजो तकलीफ़ में पवण ॾाढो ॾुखोईंदड़ आहे ऐं जेको पिण तव्हांजी भलाईअ ऐं छुटकारे लाइ निहायती हरीस यानी ख़्वाहिशमंद आहे ऐं ईमान वारनि लाइ रऊफ़ रहीम ॾाढो शफ़ीक़ ऐं निहायत महिरबान आहे। उन खां पोइ जेकॾहिं उहे माण्हू तोखां मुंहुं फिराइनि त ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चई छॾ त मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे, उन खां सवाइ ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे। आऊं मथिस तवक्कुल ऐं भरोसो करियां थो ऐं उहो ई अर्श अज़ीम जो मालिक आहे।